मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ए पूरी दुनिया जा इंसान सब जेको आहे हिकु टाइम अल्लाह खां घुरण शुरू कनि। अल्लाह ताला तमाम इंसाननि जी ज़बानुनि जे अंदरि सभिनी खे ॿुधे बि थो, अल्लाह ताला उनखे जवाब बि ॾिए थो। हा बाक़ी इहा ॻाल्हि यादि रहे त साईं जवाब जेको ॿुधण में नथो अचे, जवाब जेको ॿुधण में नथो अचे, अल्लाह जी ज़ात जेकी आहे नज़र नथी अचे। साईं बाज़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके इंसान जे नज़र में न ईंदियूं आहिनि। एक तमामु जेको आहे न दरियनि जेको आहे एतिरा हलाए न कम्यूनिट्स एतिरा हलाए त यार अल्लाह जी ज़ात भला नज़र छा कान नथी अचे। दुनिया जे अंदरि इन्हनि जी बि अक्सरियत जेको आहे न उहो ज़्यादा थी वञे। हिकिड़ा अहिड़ा दुनिया जे अंदरि मज़हब आहिनि, उन्हनि जो चवणु इहो आहे त बसि असां आज़ादु आहियूं ऐं कंहिं क़िस्म जो असां मज़हब जा पाबंद आहियूं ई न, यानी मज़हब खे कंहिंखे वठंदा ई न आहिनि। त उहे चवंदा यार जॾहिं अल्लाह जी ज़ात एतिरी वॾी ताक़त वारी ख़ुदा जी ज़ात आहे त पोइ अल्लाह जी ज़ात ज़ाहिर छा कान नथी थिए। हिकिड़ी ॻाल्हि यादि रहे, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहे, दुनिया जे अंदरि बाज़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके जंहिंजो हुजणु यकीनी आहे, जंहिंजो हुजणु छा आहे, जंहिंजो हुजणु यकीनी आहे, पर उहे शयूं नज़र जेको न ईंदियूं आहिनि, उहे शयूं नज़र न ईंदियूं आहिनि। ॾिसो हवा जो निज़ाम हले थो, इन टाइम पखा जो हलनि था त हवा जो निज़ाम हले थो न साईं। ऐं तव्हां खां पुछो कि हवा लॻे थी, न तमामु जमायती चवंदा साईं हवा लॻे थी। ऐं मां तव्हां जमायतियुनि खे चवंदा हवा मूंखे ॾेखारियो, हवा मूंखे ॾेखारियो। तव्हां चवंदो साईं तव्हांखे छा थियो आहे भला, अॼु भला तव्हांजो ज़हन कमु नथो करे आहे। साईं हवा हिकु अहिड़ी शइ आहे जेकी नज़र इंसान खे बिल्कुलु ईंदी ई न आहे। उन हवा खे महसूसु करे सघूं था, हा महसूसु करे सघूं था। महसूसु साईं कीअं, साईं लॻे थी ऐं गर्मी खे ख़तमु थी करे ऐं पगर खे सुकाए थी, हे हवा खे असां महसूसु करे सघूं था। ॾिसो दुनिया जे अंदरि तमामु वॾा माण्हू बीमार बि थींदा आहिनि ऐं ॿुधायो वेंदो आहे साईं हिनखे सख़्तु सभा ख़तरनाक क़िस्म जो बुखार आहे। पर कोई बि मूंखे बंदो ॿुधाए दुनिया जे अंदरि कोई बि अहिड़ो बंदो आहे जीअं ॿुधायो जे साईं बुखार जी शिकिल जेकी आहे हे थींदी आहे। यार घणियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके नज़र न ईंदियूं आहिनि, बाक़ी हुनजो हुजणु जेको यकीनी आहे, उनजो हुजणु यकीनी आहे। हा अल्लाह ताला हुनखे गेब में रखे छॾे त मुमकिन आहे, गेब में आहिनि उहे शयूं। त तमामु उन माण्हुनि जे लाइ इहो जवाबु आहे जेके चवंदा अल्लाह जी ज़ात हिन प्लेनेट अर्थ ते, हिन काइनात जे अंदरि अल्लाह जी ज़ात मौजूदु न आहे। त उन्हनि जे लाइ इहो ई जेको आहे हिकिड़ो ख़ानदानी क़िस्म जो जवाबु बहितर आहे त जॾहिं ॾिसो हवा जो निज़ाम, हवा आहे पर हवा नज़र न ईंदी आहे। बुखार इंसान जे जिस्म में हूंदो आहे पर बुखार यार कंहिं क़िस्म जो ज़ाहिर थींदो ई न आहे न। जॾहिं इहे नॉर्मल हिकिड़ी शयूं आहिनि, इहे जॾहिं तव्हां पंहिंजी ताक़त सां ज़ाहिर नथा करे सघो त पोइ एतिरा अल्लाह जी ज़ात कीअं था कयो। अल्लाह जो हुजण जो इहो ई दलील काफ़ी आहे त रोज़ानो सिज उभरे थो, नथो उभरे साईं। रोज़ानो सिज जेको लहे थो, नथो लहे। रोज़ानो ॾिसो अलाए केतिरा हज़ारे माण्हू जेको मरनि था ऐं उन जे पोयां हज़ारे माण्हू दोबारा जेको जनम बि वठनि था। ऐं रोज़ानो हवा जो सिस्टम कॾहिं बि इहो बंदि न थियो। ऐं रोज़ानो फसल बि जेको आहे तयारु थींदा अचनि था, उहे फसल वञनि था, उनजे पोयां वरी ॿिया फसल था अचनि। एॾो सारो समंदर जेको रोज़ानो मौजुनि में हले थो, हे का नॉर्मल ॻाल्हि आहे जंहिंखे एॾो सारो सिस्टम जेको दुनिया जे अंदरि हले थो। हिकिड़ी का मस्जिद हुजे, मस्जिद जे अंदरि जेकॾहिं अगरि इमाम न हुजे, जेकॾहिं मस्जिद जे अंदरि मोज़िन न हुजे, जेकॾहिं मस्जिद जे अंदरि अहिड़ा साथी जेके मस्जिद जी सफ़ाई कनि, हे टे बंदा न हुजनि न, टे बंदा, छो त अमूमन मस्जिद में इहे टिनि माण्हुनि जो घणी मुदाख़लत हूंदी आहे। हिकु मस्जिद जो इमाम, मस्जिद जो मोज़िन ऐं मस्जिद में जेकी सफ़ाई कंदो आहे। जेकॾहिं हे टे फ़र्द जेको आहे मस्जिद में न हुजनि न, मस्जिद जो सिस्टम बिल्कुलु ख़तमु थींदो, मस्जिद बंदि थी वेंदी। हाणे ॻाल्हि इहा न आहे साईं त भले इहे न हुजनि साईं ॿिया माण्हू अची वेंदा, साईं ॿिया माण्हू जेकॾहिं ईंदा उहो बि त इमाम थींदो न। ॻाल्हि ईअं न आहे त को हुजे ई न या ॿियो को अची वेंदो, उहा ॻाल्हि बेस आहे ई न। पर ॾिसो मस्जिद जो जेकॾहिं अगरि निज़ाम हलाइणो आहे न त मस्जिद जे निज़ाम खे हलाइण जे लाइ इमाम जो हुजणु लाज़मी आहे। मस्जिद जे निज़ाम खे हलाइण जे लाइ मुअज़िन जो हुजणु लाज़मी आहे ऐं अहिड़ी तरह सफ़ाई वारे जो हुजणु लाज़मी आहे। पोइ मस्जिद जो सिस्टम जेको हली सघे थो। हे त हिकिड़ो नंढो इदारो आहे, इन इदारे खे हलाइण जे लाइ एतिरा इंसान जी ज़रूरत पए थी। साईं इन पूरी प्लेनेट अर्थ ते, पूरी प्लेनेट अर्थ ते रोज़ानो निज़ाम जेको आहे ख़ानदानी क़िस्म जो हले थो, त हिन खे हलाइण वारी का ज़ात मौजूदु आहे या न? इन खे बि हलाइण वारी का ज़ात मौजूदु आहे जेको इंसान खे मौत त ॾिसो हिन टाइम ख़बर नथी पवे त माण्हुनि जी जेको न खोपड़ी तमामु इंतिहाई जेको ख़राबु आहे। उन्हनि माण्हुनि जी जेके चवनि था कुझु न थींदो, मरंदासीं, हिन खां बाद में मिटी थी वेंदासीं।
त क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमाए इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम व हुम फी गफ़लतिन मुरजुन, अन करीब हिसाब असां करीब करे छॾियो आहे। हे कंहिं टाइम फरमायो अल्लाह ताला क़यामत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अल्लाह ताला फरमाए छॾियो त तव्हां चओ त तव्हांजे लाइ खोपड़ी ख़राब आहे, तव्हां चओ त क़यामत ईंदी ई न, मौत जेको आहे ईंदो ई न, क़बर में लहंदासीं न। अल्लाह ताला फरमाए इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम, इंसान जो हिसाब असां बिल्कुलु वेझो करे छॾियो आहे। तव्हां काथे हो भला? बिल्कुलु हिसाब जेको आहे वेझो थी वियो आहे। वहुम फी गफ़लतिन मुरजुन, तव्हां अञा गफ़लत में पिया हो। अञा तव्हां चओ था जेको उमिरि वॾी पई आहे, जवानी आहे, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन आहे ई न, मौत ईंदो ई न। मौत ईंदो त पोइ साईं टकर यार इंसान जेको आहे मौत सां मुंहुं ॾेई वेंदो। त हे ख़तरनाक जुमिला आहिनि, हे जेके न ख़तरनाक जुमिला आहिनि। त वॾो जेको आहे हिकिड़ो मंज़र जेको शुरू थियण वारो आहे आलम बरज़ख वारो, ऐं मामूली ॻाल्हि न आहे। जंहिंजे लाइ ॾिसो 1,24,000 नबी हो हिन प्लेनेट अर्थ ते आया, ऐं नबी जेको रोअंदा विया, नबी जेको रोअंदा विया, नबियुनि खां बाद में नबियुनि जा नाइब उहे बि जेको रोअंदा विया, हालांकि उन्हनि खे बिशारत मिलियल हुई दुनिया जे अंदरि। उन्हनि खे दुनिया जे अंदरि बिशारत मिलियल हुई त कंहिं क़िस्म जो जेको आहे टेंशन न कजे, तव्हांजे लाइ आख़िरत में असां बेहतर समर ठाहे छॾियो आहे। तमामु नबी हिन प्लेनेट अर्थ खां विया, दुनिया खां विया, नबी जेको रोअंदा विया। ऐं अहिड़ी तरह नबियुनि जा नाइब जेके, जंहिंखे नबियुनि जो साहिब चयो वेंदो आहे, इंतिहाई दर्जे जो रोअंदा विया। छाजे करे त उन्हनि जे आॾो आख़िरत जा मंज़र ज़ार हुया। ऐं अॼुकल्ह तव्हां असां को टेंशन न आहे साईं, निमाज़ न पढ़ो बिल्कुलु सुम्ही पओ। हा टेंशन आहे ई कंहिं क़िस्म जो न, निमाज़ न पढ़ी आहे बसि सिर्फ़ु जुमे जी निमाज़ पढ़ी आहे, अल्हम्दुलिल्लाह बसि जेको आहे जन्नत यूं। हे वॾो जेको आहे ग़लति ज़हन आहे। अॼुकल्ह असां पाण खे ईद नमाज़ पढ़ीसीं, बसि पाण खे जेको आहे असां ख़ानदानी क़िस्म जा मुस्लमान सम्झूं था। पूरो साल जूं निमाज़ूं जेको आहे उहो तबाह, सिर्फ़ु जेको मोटी आई, सिर्फ़ु ईद आई न, ईद नमाज़ पढ़ीसीं अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान। जुमे जी नमाज़ पढ़ीसीं साईं अल्हम्दुलिल्लाह कामिल दर्जा मुस्लमान। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी साफ़ हदीस ऐं सही सनद सां हदीस आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, उन बंदे जो इस्लाम में कंहिं क़िस्म जो कोई हिसो आहे ई न जेको बंदो नमाज़ नथो पढ़े। काफ़िर ऐं मोमिन जे दरमियान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, काफ़िर ऐं मोमिन जे दरमियान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया फ़र्क़ु सिर्फ़ु नमाज़ जो आहे बसि। तव्हां नमाज खे मामूली सम्झो आहे भला? नमाज़ी का फ़ोक़ीत आहे ई न भला? अॼु के मुस्लमान खे छा थियो आहे भला? नमाज़ जो को वैल्यू असां सम्झूं ई नथा यार। नमाज़ बि का जेकी शइ आहे, बसि नमाज़ फॉर्मेलिटी हिकिड़ी पूरी करे, जेके पढ़नि था उहे बि फॉर्मेलिटी पूरी, बसि जंहिं ज़माने खां कुझु बि नथो हुजे बसि ईअं हलाईंदा अचनि था कम खे, ईअं हलाईंदा अचनि था कमनि खे। ऐं घणा इंतिहाई मुस्लमान असांजा घर जेको आहे नमाज़ खां बिल्कुलु ख़ाली लॻा पिया आहिनि। ऐं पाण खे सॼाईंदासीं छा? असां सॼाईंदासीं पाण खे मुस्लमान, कामिल दर्जे मुस्लमान। हालांकि हदीस जे एतबार सां त असां सम्झूं था भले तव्हां पाकिस्तान जे कार्ड जे एतबार सां मुस्लमान हुजो, ॾिसो कार्ड जे अंदरि लिखियलु हूंदो आहे न कहिड़ो मज़हब आहे तव्हांजो भला, नादरा जे अंदरि त असां ॿुधाईंदो असांजो मज़हब जेको आहे इस्लाम आहे। कादियानी लिखाईंदा असांजो मज़हब जेको आहे उहो कादियानी आहे। हिंदू लिखाईंदा असां जेको आहे नॉन मुस्लिम असां हिंदू आहियूं। ईसाई लिखाईंदा आहिनि त असां मुस्लमानी लिखाईंदा आहियूं। कार्ड जे अंदरि बेशक तव्हां मुस्लमान आहियो, पाकिस्तान जी नादरा जे अंदरि रजिस्ट्री जे अंदरि तव्हां मुस्लमान आहियो। असां अल्लाह वटि जेकॾहिं नमाज़ न आहे न, अल्लाह वटि मुश्किल आहे पोइ तव्हां मुस्लमान हुजो। अल्लाह वटि मुश्किल आहे तव्हां जेको मुस्लमान हुजो। साहबा का रिवायत, साहबा चवंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि अॼुकल्ह तव्हांजी कहिड़ी नमाज़ आहे भला मुस्लमाननि जी? तव्हां केतिरो नमाज़ खे तव्हां मज़बूत पकड़ियो आहे? साहबा चवंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि कंहिं मुनाफ़िक खे हिमत न थींदी जो नमाज़ खां रहिजी वञे। हिकिड़ो साफ़ हिकिड़ो क्लियर जेको आहे मुनाफ़िक हूंदो न, क्लियर जंहिंजो मुनाफ़िक हुजणु पूरे इलाइक़े में अंदरि मशहूरु हुयो, त उहो ई सिर्फ़ु जेको नमाज़ खां रहिजी वेंदो कंहिं नमाज़ुनि खां। बाक़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में कंहिं अदना मुनाफ़िक खां बि जमायती नमाज़ न वेंदी हुई, अदना मुनाफ़िक खां। हे साहब ॿुधाइनि था। ऐं हिकिड़ो वाक़ियो साईं बुज़ुर्ग साहिब असांखे ॿुधायो, छो त काफ़ी अहिड़ा कुझु वाक़िया हूंदा आहिनि जेके कंहिं बंदे जे इल्म में ज़हन में न हूंदा आहिनि। साईं जन हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो, चए हिकिड़ो ताबईन हुयो, ताबईन। ऐं थींदो आहे कॾहिं कॾहिं अहिड़ा को वाक़िया हूंदा आहिनि जेके कामिल इल्म त सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात जो आहे न,
कामिल इल्म छा आहे अलाह जी ज़ात जो आहे। बाक़ी ईअं इल्म त जेको हर को नकुल कंदो अचे थो। जे ताबईन जो हिकिड़ो ज़मानो हुयो, ताबईन जे ज़माने जे अंदरि हिकिड़े ताबईन वञी करे ताबईन खां पुछा कयो कि हे असांजी जेकी क्वालिटी ॾिसो, असांजी कंडीशन ॾिसो, असां जेको अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं, कि तव्हां जेको तव्हांजे आॾो तव्हां साहिबिन खां इल्मु हासिल कयो आहे, तव्हां साहिबिन खां इल्मु हासिल कयो आहे, हे नॉर्मल ॻाल्हि न आहे। साहिबिन खां इल्मु हासिल करणु वॾी फ़ोक़ियत यार, वॾी फज़ीलत थो रखे। उन खां इल्मु हासिल करणु जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आॾो गोॾा भञी करे वेठा ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाईंदो या रसूल अल्लाह असांखे इस्लाम जा अहकाम ॿुधायो। हे साहिबी उन दर्जे वारे खे चइबो आहे। उनजे गोॾा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आॾो गोॾा भञी करे वेही करे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इल्मु हासिल कयूं। त ताबईन पुछा कयो ताबईन खां त साहबा जे ज़माने जे अंदरि जेकॾहिं असां हुजूं हा त असांजे ईमान जी क्वालिटी कहिड़ी आहे, असांजे ईमान जी क्वालिटी कहिड़ी हुजे हा। पोइ उन टाइम जेकॾहिं साहबा असांखे ॾिसण ताबईन पुछा करे पियो ताबईन खां साहबा, जेकॾहिं असां साहबा जे ज़माने में हलिया वञूं, अंदरि गिरी वञूं साहबा जे ज़माने में, बिल फर्ज़ अल्लाह ताला असांखे पैदा करे छॾिया, त उन ज़माने जे अंदरि जेकॾहिं असांजी एंट्री थी आहे त पोइ साहबा असांखे इन हालत में ॾिसंदा जीअं असां हाणे आहियूं, त पोइ साहबा असांजे मथां कहिड़ो हुकुम लॻाईंदा। उन ताबईन ॾिसी करे ताबईन चयो जेकॾहिं साहबा जे ज़माने में तव्हां हुजो हा, साहबा तव्हांखे इस्लाम वारो क़बूल न कंदा, साहबा तव्हांखे मुस्लमान जेको आहे उहो तस्लीम न कंदा। छाजे करे साहबा जो ईमान एॾो बुलंदी वारो ईमान हुयो को, साहबनि जो एॾो को बुलंदी जो ईमान हो त साहबा जेकॾहिं ताबईन पोइ, हालांकि ताबईन को नॉर्मल यार टाइटल न अथव। ॾिसो ताबईन हुनखे चइबो आहे जे ताबईन हुनखे चइबो आहे जंहिं ताबईन खां इल्मु हासिल कयो हुजे, जंहिंजो उस्ताद ताबईन उनजो उस्ताद साहबी हुजे। हे ताबईन पुछा करे पियो त हाणे मां तव्हां खां पुछा करणु चाहियां थो त उहो ज़मानो ख़ैर वारो ज़मानो हुयो ऐं हे असांजो ज़मानो शर वारो ज़मानो आहे। असांजो ज़मानो बनिस्बत साहबा जे ज़माने खां, ताबईन जे ज़माने खां इंतिहाई ख़तरनाक ज़मानो आहे। पोइ अॼुकल्ह असांजे ऐं तव्हांजे ईमान जी छा कैटेगरी हूंदी ऐं छा अलामत हूंदी? हा साईं, दावा इहा हूंदी आहे त साईं अल्हम्दुलिल्लाह जन्नत असां मुस्लमाननि जे लाइ आहे। हा साईं, जन्नत असां मुस्लमाननि जे लाइ, असां ई जेको आहे जन्नत में वेंदासीं। ऐं असांजा हाल छा आहिनि? पोइ नमाज़ जेको आहे टाइम ते जेको न पढ़ंदो उहो बि चवंदो अल्हम्दुलिल्लाह साईं यार अल्लाह गफ़ूर रहीम आहे, अल्लाह ताला माफ़ कंदो न। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे भला? तव्हां अची करे मुलनि जेको आहे ड्रिजाए छॾियो आहे, रुगो जहन्नम आहे, रुगो जहन्नम आहे, हे कहिड़ी ॻाल्हि तव्हां शुरू कई आहे? एतिरो भला अल्लाह ताला भारी के नफ़्स खे भला मुकलिफ़ बणाईंदो छा? अल्लाह ताला बख़्शण वारो आहे। हे यादि रखिजो, जो हे शैतान तव्हांखे पटी पढ़ाए पियो, हे तव्हां न पिया ॻाल्हायो, हे शैतान तव्हांजे पोयां कलाम पियो करे। हे केरु पियो करे कलाम? हे शैतान तव्हांजे पोयां कलाम पियो करे। त कुझु बि न थींदो आहे। अल्लाह ताला एतिरनि वॾनि बदमाशनि खे बि ख़ुदा जेको आहे माफ़ करे छॾियो न। मुंहिंजो गुनाह जेको आहे नॉर्मल गुनाह आहे, अल्लाह ताला माफ़ करे छॾींदो। हे तव्हांजो आवाज़ु न आहे, तव्हांजे आवाज़ जे पोयां जेको आहे न आवाज़ु, हे शैतान जो आवाज़ु आहे। हे शैतान चए थो टेंशन बिल्कुलु न करे छॾिजांइ, टेंशन करण जी कंहिं क़िस्म जी ज़रूरत न आहे, अल्लाह माफ़ कंदो। साईं बिल्कुलु अल्लाह माफ़ कंदो आहे, बिल्कुलु अल्लाह माफ़ कंदो, अल्लाह ई माफ़ कंदो न, ॿियो केरु कंदो? पर अल्लाह ताला कुझु रस्ता त ॿुधाया आहिनि न। सॼी राति जेको शराब पीअंदो हुओ त ऐं सुबुह सां चओ त बसि अल्लाह माफ़ कंदो, हे त को गुनाहनि खे बिल्कुलु छॾे ॾियणु ऐं पकी तौबा करण त यार ॿीहर हिन गुनाह जी तरफ़ मां वेंदुमि ई न, ऐं दिलि जे अंदरि हया बि पैदा थिए, पोइ ख़ुदा गुनाह माफ़ कंदो आहे। बाक़ी पहिरियों जेको व्याज हले पियो, हाणे राति जो चई यार बसि हाणे मां व्याज छॾे ॾींदुमि, ऐं वरी उन टाइम तौबा करे वरी दिलि जे अंदरि इहो ख़्यालु हुजे व्याज अञा पोइ ते हलाईंदासीं, त हे कहिड़े क़िस्म जी तौबा आहे? पोइ हे कहिड़े क़िस्म जी तौबा आहे? अल्लाह इहो गुनाह माफ़ न कंदो आहे, छो त अल्लाह ताला तव्हांजी दिलनि खे, दिलनि जे अंदरि जेके सन्ना राज़ आहिनि न, ख़ुदा उन्हनि खे बि ॾिसे पियो। अल्लाह ताला ॾिसे पियो हिन जे दिलि जे अंदरि जेको आहे न, हे ख़ाली इक़रार थो करे, हे वञी करे वरी जेको शराब पीअंदो, वञी करे वरी दिलि जे अंदरि वरी बि जेको सूद मां हलाईंदुमि, त साईं अहिड़ी तौबा जेको ख़ुदा बिल्कुलु माफ़ न कंदो। हज़ार दफ़ा लख दफ़ा जेको मस्जिद में अची करे आवाज़ सां इस्तग़फ़ार कयो, अल्लाह जो जेको मामलो आहे न उहो दिलि सां आहे। अल्लाह ताला दिलि खे ॾिसी करे तकड़ि में फ़ैसिला करे छॾींदो, बसि दिलि खे ॾिसी करे।
अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि आख़िरी ॻाल्हि अर्ज़ु कंदुमि, इन खां बाद में इनशाला कुझु सुवाल आहिनि, इन खां बाद में उन्हनि खे मोड़ींदासीं। बहरहाल साहिबनि जो जेको आहे तमामु वॾो मनसब आहे। अहिड़ी तरह साहबा जो ईमान जेको आहे कॾहिं बि कोई बंदो चेक करण जी कोशिशि न करे। मां हिकिड़ी ॻाल्हि कयां त साहबी जेको मनसब आहे न, हे नॉर्मल मनसब न आहे। अॼुकल्ह काफ़ी जेको आहे माण्हुनि जी खोपड़ी जेको आहे ख़राबु आहे। मां हिकिड़ी तव्हां जाॾो ॻाल्हि रखंदो, ॾिसो जंहिं नबी जे आॾो वेही करे, नबी जे आॾो वेही करे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो ईमान जे आंदो हुजे, हे इंतिहाई दर्जे जो कामिल जेको इहो ईमान आहे। यार जंहिंखे नबी जी सोबत मिली हुजे, हे का नॉर्मल नंढी का ॻाल्हि थी सघे थी भला? त साहिबनि जो ईमान कॾहिं बि जेको आहे चेक करणु बंदे खे खपे ई न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, अल्लाह जे नबी फरमाया अस्सहाबी कन नुजूम फबि अय्यि मुक़्तदैतुम मुहतदैतुम। अल्लाह जे नबी फरमाया ए इंसानो, मुंहिंजा साहबा सितारनि जे माने अथव। साहबा केरु आहिनि? साहबा सितारनि जे माने आहिनि। हे अल्लाह जे नबी मिसाल ॾिनो, सितारनि जे माने ॾिसो, हिकिड़ी वॾी हिन जे पोयां हिकिड़ी तशबीह आहे, इन जे पोयां हिकिड़ो वॾो पसे मंज़र आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजा साहबा सितारनि जे मानीदा आहिनि, ऐं जेको बि इन हिकिड़ी कंहिं साहिबी जी इक़्तिदा कंदो, अल्लाह जे नबी फरमाया हिदायत ते पहुची वेंदो, मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदो। कंहिं बि हिकिड़े साहिबी जी इक़्तिदा कई। हाणे ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशबीह ॾिनी आहे सितारनि सां। तमामु उलमा जेको उनजा काफ़ी जेको आहे जवाब इहे बि लिखिया आहिनि त हे असांजो ज़मानो जेको आहे डिजिटल ज़मानो आहे। असांजो ज़मानो डिजिटल ज़मानो आहे, पर जेकॾहिं असां पंहिंजे ज़माने खां थोरो पोइ ते वञूं, पर असांजे ज़माने में घणो इहे माहौल हूंदा आहिनि त जॾहिं बंदो ज़मीन खां निकिरंदो आहे ऐं अहिड़ी तरह समंदर में सफ़र कंदो आहे, त जॾहिं राति थींदी आहे बंदे खे सफ़र जेको आहे न रस्तो नज़र न ईंदो आहे, रस्तो नज़र न ईंदो आहे हुनखे, उनखे कंहिं क़िस्म जी ख़बर न पवंदी आहे मशरिक़ काॾे आहे मग़रिब काॾे आहे। हा साईं, ॾखण किथे आहे ऐं उत्तर कहिड़े तरफ़ आहे, कंहिं क़िस्म जी बंदे खे ख़बर न पवंदी आहे। चारों तरफ़ जेको आहे समंदर हूंदो आहे। पोइ इहो बंदो छा कंदो आहे, आसमान जी तरफ़ नज़र कंदो आहे, पोइ सितारनि खे ॾिसंदो आहे ऐं ॾिसंदो आहे हे सितारो हिन सितारे तरफ़ जेको आहे ॾखिण आहे, हिन सितारे तरफ़ जेको आहे न उत्तर आहे, हिन सितारे तरफ़ जेको आहे ओभर आहे, ऐं हिन सितारे तरफ़ जेको आहे ओलह, उनखे ॾिसी करे पंहिंजी मंज़िल ते पहुची वेंदो आहे। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजा साहबा जेको सितारनि जी माने अथव। तव्हां मां कोई बि बंदो कंहिं हिकिड़े साहिबी जी इक़्तिदा कंदो, फलाही ते पहुची वेंदो। ऐं साहबा जे बारे में अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो कुल्लुन वअदल्लाहिल हुस्ना। त अल्लाह ताला फरमायो ए बेवकूफ़, मतिलबु सुभाणे साहबा जे मथां इतराज़ कयो अथव। ॾिसो कोई बंदो जेकॾहिं चवे न यार साहबा जेको आहे हिन जे अंदरि कमी कोताही हुई, साहबा जेको आहे न बाज़ मौक़े ते साहबनि खां हे कमी कोताही थी आहे, मां चवां थो ज़ुबान खे जेको आहे लगाम ॾियो। बसि कोई बि जेकॾहिं साहिबी थियो न, ॻाल्हि ख़तम थी वई बसि। जंहिंखे नालो अचो न साहिबी जो टाइटल लॻी वियो न, साहिबी चइबो छा की आहे? जंहिं ईमान जी हालत में, जंहिं ईमान जी हालत में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो, उनजो ख़ात्मो बि ईमान ते थियो, उनखे साहिबी चइबो आहे, उनखे साहिबी चइबो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने खां बाद में हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ज़मानो वियो, ऐं अहिड़ी तरह उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ज़मानो वियो। उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़माने खां बाद में एल मिस्र खां कुझु माण्हू आया, एल मिस्र खां कुझु माण्हू आया, आया काॾे? हज जी तरफ़। हज जीअं कंप्लीट पूरो थी वियो, पोइ अची करे अब्दुल्ला बिन उमर, उन हिकिड़े एल मिस्र वारो मुस्लमान हुयो, उन वॾी हिकिड़ी ॻाल्हि कई। उन चयो त साहिबनि जे अंदरि सभिनी खां वॾे में वॾो साहिबी कहिड़ो आहे भला? हाणे वॾी उमिरि वारो बि हुजे ऐं वॾो जेको आहे न इल्म वारो बि हुजे, त उन चयो त अब्दुल्ला बिन उमर आहे। केरु आहे? अब्दुल्ला बिन उमर आहे। चई इहो साहिबी आहे। चई ठीकु आहे, मूंखे जेको हिन सां मुलाक़ात करायो, मुलाक़ात करायूं। पोइ एल मिस्र वारनि हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जे मुख़ालिफ़ रहंदा हुया। एल मिस्र वारा यानी कुझु न कुझु जेको आहे न उहो मुख़ालिफ़ यानी रखंदा हुया, इख़्तिलाफ़ रखंदा हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में। त अहिड़ी तरह अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां पुछे की मां 3 सुवाल कंदुमि, उन 3 सुवालनि जा जवाब हा न में ॾिजो, बसि हा ऐं न में ॾिजो। अवा हिन पाणी गिलास हिकिड़ो भरे ॾे, हा ऐं न में ॾिजो। त अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जलील क़दर साहिबी हुयो, उनजो पुछा कयो कहिड़ा सुवाल आहिनि? एल मिस्र वारो पुछा कयो। मां हिकिड़ी ॻाल्हि सभ खां तव्हां खां पहिरियां इहा करणु चाहियां थो, छा
जंग ओद जे अंदर हज़रत उस्मान रज़ी ताला अन्हु ऐं बास ॿिया साहबा जंग खां फरार थी विया छा भला? त हुन चयो त हा साहबा थी विया फरार, साहबा फरार थी विया। चए बसि ॻाल्हि ख़तम, ॻाल्हि ख़तम। वरी पोइ पुछा कयसि, चए ॿियो सुवाल इहो आहे, जंग बदर जे अंदरि उस्मान रज़ी ताला अन्हु शिरकत न कई छा भला? जवाब हा ऐं न जे अंदरि। चए हा हक़ीक़त में जंग बदर जे अंदरि उस्मान रज़ी ताला अन्हु शिरकत न कई आहे। अच्छा, टियों सुवाल, चए असहाब शजरा जेके आहिनि, असहाब शजरा जेके वण जे हेठां वेही करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते जंहिं बैयत कई, उन में बि हज़रत उस्मान रज़ी ताला अन्हु न हुयो छा? छो त हे टई मनसब आला मनसब आहिनि, हे नॉर्मल का ॻाल्हि न आहे। अब्दुल्ला बिन उमर चयो त न, हक़ीक़त में असहाब शजरा जे अंदरि उस्मान रज़ी ताला अन्हु त न हुयो बिल्कुलु। असहाब शजरा जे बारे में जंहिंखे बैतुल बैयत रिज़वान बि चयो वेंदो आहे, जंहिंजो ज़िक्र क़ुरान हकीम में आहे, जंहिं साहिबनि 1100-1200 साहिबनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बैयत कई न, त हे हिकु वॾो आला मनसब हुयो। त इहो एल मिस्र वारो टे सुवाल पुछा करे टई जवाब हा न में मिलिया, पोइ हिन चयो अल्लाहु अकबर, तकबीर हणी करे ऐं पोइ जेको हलणु लॻो, त अब्दुल्ला बिन उमर सरिको चए हेॾिया 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 हेॾिया, चए हे टे सुवाल पुछा कर, हाणे टिनि सुवालनि जो जवाब बि त ॿुध न। हे तो मां हा ऐं न में जवाब ॾिनो आहे, पर हाणे इन दलील न वठंदे भला, इन दलील न वठंदे या भला, दलील त वठ न। ईअं सम्झो अब्दुल्ला बिन उमर चयो त हाणे जेको मां तोखे ख़ानदानी क़िस्म जी हिकिड़ी फ़क़ी थो ॾियां, दलील तो तोखे ॾियां, दलील वञी करे तूं एल मिस्र वारनि खे ॿुधाइजांइ, छो त हो हज़रत उस्मान रज़ी ताला अन्हु जे बारे में कुझु इख़्तिलाफ़ रखंदा, उन्हनि खे वञी करे ॿुधाइजांइ। चए टे तूं सुवाल कया न, सभ खां पहिरियां पुछा कई त जंग ओद जे अंदरि उस्मान रज़ी ताला अन्हु फरार थी वियो छा? त उन चयो त तूं उन ते मां हा कयमि, हाणे इन जो जवाबु ॿुधी वञजांइ त जंग ओहद जे अंदरि तमामु माण्हुनि जेको ॻाल्हि हलाई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया आहिनि। इन ॻाल्हि खे ॿुधी करे तमामु साहबा ॾिठो त हाणे जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया आहिनि, ऐं अहिड़ी तरह तमामु साहबा पोइ जंग खां निकिरण जी दौड़ लॻाई, पोइ अहिड़ी तरह उन टाइम हज़रत उस्मान रज़ी ताला अन्हु बि दौड़ लॻाई। पोइ उन जे बारे में अलाह ताला क़ुरान हकीम में आयतूं जारी कयूं त मां 1400 साल खां बाद में बेवकूफ़नि जो दिमाग़ जेको मथां आउट थिए। पोइ अलाह ताला फरमायो वलक़द आफ़ा अनकुम, जेके बि नबी सां गॾु जंग जे अंदरि मौजूदु हुया न, त उन्हनि खे हिकिड़ो मैसेज ग़लति पहुतो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया आहिनि, त उहे जंग खां ॿाहिरि निकिरण लॻा, त अलाह ताला फरमायो वलक़द आफ़ा अनकुम, तहक़ीक़ मां उन्हनि खे माफ़ करे छॾियुमि। हलो साईं ॻाल्हि ई ख़तम। जॾहिं प्लेनेट अर्थ जो ख़ुदा पियो चवे त 1400 साल खां बाद में जेकॾहिं बेवकूफ़ तुंहिंजे दिमाग़ जे अंदरि खोपड़ी में किचिरो आहे न, त हुन किचिरे खे ख़ुदा साफ़ करे छॾियो तुंहिंजे की। अलाह ताला फरमायो वलक़द आफ़ा अनकुम, मां माफ़ करे छॾियुमि। ॻाल्हि ई ख़तम। चए हे हिकिड़ी फ़क़ी जेकी आहे न, तुंहिंजे ईअं सम्झ तुंहिंजे मुंहं ते मां ख़ानदानी क़िस्म जी ॾियां थो, वञी करे एले मिस्र वारनि खे ॿुधाए छॾिजांइ, जेके उस्मान रज़ी ताला अन्हु जे बारे में जेको अदावत रखनि था, उन्हनि खे ॿुधाइजांइ उन जे बारे में क़ुरान जी आयत नाज़िल थी, मदद साहबा खे जेको नॉर्मल सम्झो, आयत नाज़िल थी, यानी ॻाल्हि मामलो क्लियर ख़तम। इन खां बाद मां ॿुधाईंदुसि ए बदर जे अंदरि तूं पुछाए कर उस्मान रज़ी ताला अन्हु शामिल थियो या न, त मां चयुमि न थियो। हाणे उनजो जेको प्रोसेस आहे ॿुधिजांइ। उन जे बारे में हज़रत उस्मान रज़ी ताला अन्हु बदर जे अंदरि जंग में आया, ऐं इन खां बाद में 313 साहबा जी तादाद, काफ़रनि जी 1000 तादाद, ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान रज़ी ताला अन्हु जे लाइ ऐलान करायो त उस्मान काथे आहे, त उस्मान रज़ी ताला अन्हु हाज़िर थियो जंग बदर जे अंदरि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ए उस्मान, तुंहिंजी घरवारी जेकी आहे बीमार आहे, वञी करे घरवारी जो घर में इलाज करा। त उस्मान रज़ी ताला अन्हु फरमाए या रसूल, एॾे वॾे अज़ीम मौक़े ते बीठा आहियूं, अलाह जे नबी फरमाए ए उस्मान, मां नबी जो हुकुम आहे, उते हूंदे या हिते हूंदे अलाह तुंहिंजे लाइ मक़ाम उहो साॻियो लिखाए छॾींदो। त इन जे करे उस्मान रज़ी ताला अन्हु नबी जी इताअत में वियो आहे, ईअं सम्झो जंग जे अंदरि ई मौजूदु आहे। पोइ ॿुधाई जॾहिं जंग पूरी कंप्लीट थी वई ऐं जंग फतह थी वई, अलाह जे नबी जॾहिं तमामु साहबा जो लिस्ट में नालो लिखायो त बदर वारनि जा नाला लिखो, बदरी साहिबनि जा नाला नोट कयो, ऐं नाला नोट कया विया, सभिनी खे माल गनीमत मिलियो। ऐं हिते अलाह जे नबी फरमायो ए साहबा, उस्मान जो नालो बि एड कयोसि। बा साहिबनि चयो या रसूल अल्लाह, उस्मान त न हुयो। अलाह जे नबी फरमायो उस्मान मुंहिंजी इताअत में वियो आहे। हाणे हिन टाइम असां जॾहिं बि बदरीन साहिब जा नाला खणंदा आहियूं, अबू बकर सिद्दीक़,
उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अली साईं उन सां गॾु असांखे यकीनी तौर ते खणणो पवंदो आहे उस्मान रज़ी अल्लाह ताला मौजूदु आहे। छाजे करे नबी तालीम ईंदी आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी इताअत में वियो आहे। त एले मिस्र खे चई ॿियो जवाबु इहो आहे। अच्छा, टियों जेको जवाबु तूं पुछा करणु चाहीं पियो न त असाब शजरा जे अंदरि बैयत जे अंदरि जेको वॾो अज़ीम मौक़ो हुयो जंहिंजे अंदरि उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु शिरकत बिल्कुलु बि न कई आहे। त हाणे इन जी जेको आहे पोइ ते कैटेगरी बि ॿुधजाई त छा उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु को नॉर्मल साहबी आहे, को अदना साहबी आहे जंहिंजे बारे में तव्हां एले मिस्र वारा जेको आहे अहिड़ी ॻाल्हि न कयो। हाणे इहे ॿ जवाब तोखे खानदानी क़िस्म जा मिलिया न, दलील सां गॾु मिलिया न। हाणे टियों बि दलील सां गॾु खणिजाई कि असाब शजर में जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुलह हुदैबिया ते पहुता, उम्रे करण जी नियत सां आया, मके जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एंट्री न कई ऐं मके खां ॿाहिरि ई अल्लाह जे नबी अतराफ़ में बीठा, पोइ अल्लाह जे नबी फरमायो त केरु वेंदो कुफार जी तरफ़ ऐं उन्हनि खे वञी करे मैसेज ॾे त असां उमिरो करणु आया आहियूं, कंहिं क़िस्म जी लड़ाई फ़िलहाल न कजो। त पोइ मशवरो आहे पहिरियों हज़रत अबू बकर सिद्दीक़ के बारे में, पोइ हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जे बारे में। त अल्लाह जे नबी फरमायो न न उमर जेको आहे जलली आहे, मथां उमर जेको आहे उते अटकी पई, केरु वेंदो? त साहिबनि जो या रसूल अल्लाह, यानी इस्लाम खां पहिरियां या इस्लाम खां बाद में बि उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे तमामु बहितर नज़र सां काफ़िर ॾिसंदा आहिनि। छो त इस्लाम खां पहिरियां बि बहितरीन तालुकात उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जा हुया, यानी इख़लाक़ हुया। ऐं हाणे बि ॿियनि साहिबनि सां तमामु वॾी शिदत जो मामिलो कंदा आहिनि, पर उस्मान सां कंहिं क़िस्म जो न कंदा आहिनि। बेहतर त उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मोकिले छॾियो। त इहो सही मशवरो थियो, अल्लाह जे नबी मोकिले छॾियो उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कासिद करे वञी करे मैसेज पहुचा ऐं पोइ मोड़ी अचे। उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु काफ़िरनि सां उते वञी करे मुलाक़ात कई, चई मां अहिड़ी तरह मुंहिंजो नबी ऐं तमामु साहबा आया आहिनि उमिरे करण जी नियत सां, ऐं तव्हां कंहिं क़िस्म जी लड़ाई न कयो, असांखे उमिरो करणु छॾे ॾियो, असां उमिरो करे पोइ वापसि वरी हलिया वेंदासीं। त काफ़िरनि चयो असां तव्हांखे उमिरो करणु न छॾींदासीं, न करणु छॾींदासीं। त अहिड़ी तरह ॻाल्हि हिकिड़े काफ़िर ताईं, ॿिए कंहिं सरदार ताईं, ट्रेन ताईं, पोइ हली करे साईं तमामु काफ़िरनि जेको आहे इनकार कयो। हिकिड़ो काफ़िर हितां निकिरी करे वञी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टोले खे वञी करे इहा ख़बर ॾिनई, तमामु साहबा खे इहा टोले खे ख़बर ॾिनई त उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे काफ़िरनि शहीद करे छॾियो आहे। त इहा ख़बर जीअं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहुती ऐं तमामु साहबा वटि पहुती, त अल्लाह जे नबी फरमायो ए साहबा, उस्मान मुंहिंजी इताअत में वियो आहे, उस्मान खे शहीद कयो वियो आहे, ख़बर जेकी पहुती आहे। हाणे केरु केरु उस्मान जे खून जो बदिलो वठंदो, अचो मुंहिंजे हथ ते बैयत कयो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन टाइम काथे वेठा? अल्लाह जे नबी हिकु वण जे हेठां वेठा आहिनि, 1100 साहबा जी तादाद मौजूदु आहे। अची करे साहिबनि जेको हथ रखियो, असां उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो खून जो बदिलो वठंदासीं। हिकु साहबी, ॿ साहबी, 1100 साहबा कंप्लीट थी विया। हाणे ॻाल्हि यादि रहे त कंहिंजे बारे में बैयत थिए पई? सही मां तव्हांखे पुछा करणु चाहियां थो, हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जे बारे में बैयत थिए पई। त अल्लाह जे नबी छा फरमाए, केरु उस्मान जे खून जो बदिलो वठंदो, ए साहबा मुंहिंजे हथ ते बैयत कयो। ऐं बैयत कराए केरु तो ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण कराइनि पिया। अहिड़ी तरह बैयत हलंदी रही, बैयत हलंदी रही, बैयत हलंदी रही, बैयत तमामु साहबा जी कंप्लीट थी वई। इते हिकिड़ो नौजवान साहिबी थियो, उन जो यार केॾो वॾो बहितरीन मौक़ो आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम जो आयतूं नाज़िल अता फरमायुनि, जंहिं नबी हथ ते बैयत कई उन जो मक़ाम असां बुलंद करे छॾियोसीं। काश इन मौक़े ते उस्मान हुजे त केतिरो भलो थिया। इहा ॻाल्हि जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधी, अल्लाह जे नबी फरमाए सॼी बैयत उस्मान जे लाइ थिए पई। उस्मान रज़ी अल्लाह ताला जो एतिरो त मक़ाम आहे न, जो 1100 साहबा उनजी बैयत लाइ हथ पिया रखनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। अल्लाह जे नबी फरमाए हे उस्मान जे लाइ त बैयत थिए पई। त अल्लाह जे नबी फरमाए अच्छा तुंहिंजी ए साहबी इहा ॻाल्हि आहे न? अल्लाह जे नबी फरमाए कहिड़े हथ ते बैयत कयो? साहिबनि जो या रसूल सॼे हथ ते। अल्लाह जे नबी फरमाए हे हथ छा आहे? हे खॿो हथ न? अल्लाह जे नबी फरमाए कंहिंजो हथ भला? ए साहबा ॿुधायो। त साहिबनि चयो हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीयीन जो हथ आहे। अल्लाह जे नबी फरमायो ए साहबा, अॼु खां वठी करे हे हथ नबी जो हथ न आहे, अॼु खां वठी करे हे हथ उस्मान जो हथ आहे। ऐं तव्हां चओ था न उस्मान बैयत न कई, हे ॾिसो हे उस्मान ख़ुदि पाण इन हथ ते बैयत करे पियो। हे हथ अॼु खां वठी उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आहे। त हुन साहिबी जी केॾो मक़ाम ऐं केॾी फज़ीलत आहे, जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हे हथ जेको आहे न, हे हथ मुंहिंजो हथ न आहे, हे उस्मान जो हथ अथव। अहिड़ी तरह अहले मिस्र खे चई त इहा ॻाल्हि तोखे चङी तरह खोपड़ी में पई आहे। हाणे वञी करे इहे टई जेको दलाल पंहिंजे अहले मिस्र वारनि खे ॿुधाइजांइ, जेके उस्मान रज़ी अल्लाह ताला हुन जे बारे में इख़्तिलाफ़ रखनि पिया। मां बार बार इहा ॻाल्हि कयां पियो त साहबा को हल्को मनसब न आहे।
साहबा को हल्को मनसब न आहे। जेके चवंदा न उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु, अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु दुरुस्त न हुया, दुरुस्त न हुया। असां जेको उनखे क़ाबिल एतिराम नथा सम्झूं, असां उनखे क़ाबिल एतिराम नथा सम्झूं, असां उनखे दुरुस्त नथा सम्झूं। अरे ए बेवकूफ़ो, ए जाहिलो, तव्हां चओ था न हज़रत अली साईं असांजो इमाम आहे, असां बि चवंदा हज़रत अली साईं असांजो इमाम आहे। हज़रत अली साईं खां ख़ुदि खां पुछा कयो त 25 साल अबू बकर सिद्दीक़, उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पोयां 25 साल हज़रत अली साईं नमाज़ूं पढ़ियूं आहिनि। जेकॾहिं दुरुस्त न हुजनि हा त हज़रत अली साईं हक़ जो इमाम आहे न आहे? पूरी दुनिया थी चवे साईं, ए मुंहिंजी ॻाल्हि न आहे, पूरी दुनिया जी। त हज़रत अली साईं कीअं इक़्तिदा करे यार? हज़रत अली साईं खे इहा ख़बर हुजे न अबू बकर सिद्दीक़ जेको दुरुस्त न आहे, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको दुरुस्त न आहे, उस्मान साईं दुरुस्त न आहे, त कीअं हज़रत अली साईं बीह करे मुसले ते पोयां तकबीर लॻाइना ऐं अबू बकर खे चवणा तूं जेको नमाज़ पढ़, तूं असांखे नमाज़ पढ़ाए। 25 साल हज़रत अली साईं उनजी इक़्तिदा कई आहे। 1400 साल खां बाद में बेवकूफ़नि जो टोलो, जाहिलनि जो टोलो अबू बकर सिद्दीक़ जेको दुरुस्त न हुयो। मां चवंदो का ॻाल्हि आहे ई न, का ॻाल्हि आहे ई न। साहबा जे ज़माने में साहबा जे मथां एतिराज़ थियो। हा, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिं बि बंदे मुंहिंजे साहबा जो को नॉर्मल बुग़्ज़ रखे करे मरियो आहे, जन्नत पंहिंजी जॻह ते आहे, जन्नत जो ख़ुशबू ई न सघंदो। साहबा जो मां बार बार चवंदो, साहबा जो ईमान जेको बिल्कुलु चेक न कंदा कयो। हिकिड़ो साहबी आहे आयो, धनार हुयो साहबा, गैर मुस्लिम हुयो, पहिरियों आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, या रसूल अल्लाह मूंखे इस्लाम वारो तो बणायो, अहले ईमान बणायो। अल्लाह जे नबी फरमायो चओ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इन साहबी इहो इक़रार कयो। इन खां बाद में चई या रसूल अल्लाह मां फ़िलहाल वञा थो, हे जानवर पहुचा करे अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु बीठो। अल्लाह जे नबी फरमाई या रसूल अल्लाह कहिड़ो हुकुम आहे भला हाणे? अल्लाह जो कहिड़ो हुकुम आहे? अल्लाह जे नबी फरमाया नमाज़ जो टाइम ई न आहे, छो त नमाज़ जो टाइम हक़ीक़त में न हुयो। या रसूल अल्लाह ॿियो को हुकम? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया रमज़ान बि न आहे जो रोज़ा रखणा पवनि। चई या रसूल अल्लाह टियों को हुकुम? अल्लाह जे नबी फरमाया हज जो मौक़ो बि न आहे जो हज ते वञे। या रसूल अल्लाह चोथों मौक़ो? अल्लाह जे नबी फरमाया माल अथई? चई या रसूल अल्लाह माल बि न आहे जो ज़काती आहे। अल्लाह जे नबी फरमाया हाणे हिकिड़ी इबादत हले पई, हाणे हिकिड़ी इबादत हले पई, ऐसा वो कुफ़ार सां ऐसा किताल पिया कनि, मां पाण नबी मौजूदु आहियां, हाणे वञी करे इन अफ़ज़ल इबादत में शिरकत कर। हाणे छा कर? इन अफ़ज़ल इबादत जे अंदरि शिरकत कर। ओ साईं जेको धनार हुयो ग़रीब, ईमान क़बूल करे ऐं फौरी तौर वियो साईं जिहाद में। साहबा किताल पिया कनि, अची करे साईं किताल थींदो रहियो, अची करे साईं हो जेको आहे साहिबी उहो त शहीद थी वियो। तमामु साहबा न पिया सुञाणनि, साहिबी चवनि पिया हे आहे केरु, हिनखे त सुञाणियूं ई नथा। ॾिठो बिल्कुलु नॉर्मल कपिड़ा फाटल, न को हुस्न आहे न को जमाल आहे। साहबा हैरान थी विया त हे आहे केरु जेको असांजे टोले में बीठो आहे ऐं शहीद थी वियो आहे। साहबा जो वॾो मजमो लॻी वियो। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परे खां मजमो ॾिसी करे अल्लाह जे नबी मथां बीह रहिया। अल्लाह जे नबी फरमायो साहबा छा थियो आहे? या रसूल अल्लाह हिनखे असां सुञाणियूं नथा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी करे अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह जो बि जेको आहे मोमिन बंदे सां अजीबो ग़रीब मामिलो आहे। अल्लाह जो बि मोमिन बंदनि सां अजीबो ग़रीब मामिलो आहे। अल्लाह जे नबी फरमायो न नमाज़ पढ़ी, न हज कई, न ज़कात ॾिनई, कुझु बि न कई। हाणे साहबा पोइते वञी करे मुंहिंजे मथां ईमान आंदो अथई ऐं जेको जंग में शरीक थियो आहे। अल्लाह जे नबी फरमायो मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया पियो जन्नत आला मक़ाम ते पहुची वियो अथव। हे आहे केरु? साहबी आहे। त इन करे साहबी खे नॉर्मल जेको आहे सम्झण वारो, मां सम्झां थो हो बंदो इस्लाम खां जेको आहे ख़ारिज आहे बिल्कुलु। मां हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि कयां, इन खां बाद में बसि सुवाल जेको जवाबु थींदा। जेके बि दुनिया जे अंदरि जेके बि दुनिया जे अंदरि बंदा जेके चवनि था माज़अल्लाह अबू बकर सिद्दीक़ खे असां इस्लाम वारो नथा सम्झूं, असां मुस्लमान नथा सम्झूं, हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे असां मुस्लमान नथा सम्झूं, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे असां मुस्लमान नथा सम्झूं, त सर मां तव्हांजी खोपड़ी खे जेको आहे साफ़ करणु चाहियां थो। मां तव्हांजी खोपड़ी खे साफ़ करणु चाहियां थो। 2024 हिन टाइम जेकॾहिं रिसर्च कई वञे पूरी दुनिया जे अंदरि जेके बि मुस्लमान आहिनि उनखां पुछा कयो वञे तव्हां मुस्लमान आहियो? हो चवंदो हा मुस्लमान आहियूं। सर्टिफिकेट ॾेखार। चवंदो इमाम साहब तुंहिंजी भला खोपड़ी ख़राब आहे छा? मुस्लमान जो को सर्टिफिकेट थींदो आहे? मां चवां न सर्टिफिकेट ॾेखार तूं मूंखे इस्लाम जो। हो चवंदा सर्टिफिकेट इहो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मां चवंदुमि न इहो क़बूल ई न आहे, मूंखे सर्टिफिकेट ॾेखार इस्लाम जो। हो चवंदो सर्टिफिकेट आहे ई न। 1400 साल खां बाद में कंहिं मुस्लमान खां इस्लाम जे मुतलिक़ सर्टिफिकेट पुछा कयो वञे त हो चवंदो सर्टिफिकेट आहे ई न।
उनजे बावजूद बि असां हुनखे मुस्लमान था चऊं। 1400 साल जेकॾहिं पोइ ते वञूं, साहबा खे अल्लाह जो कसम सर्टिफिकेट मौजूदु आहे। हे छा आहे क़ुर जे अंदरि अल्लाह ताला फरमाए कुल्लुन वअदल्लाहुल हुस्ना, तमाम साहबा सां मां सुञाणप जो वाइदो कयो। सुञाणप मां छा मुराद आहे? तमाम उलमा लिखो जन्नत मुराद आहे। तमाम साहबा, तमाम जेको उलमा फरमायो रज़ी अल्लाह ताला अन्हुम व रज़ू अन। हे छा आहे? पहिरियों अल्लाह पियो फरमाए, हिन साहबिन खां मां राज़ी थी वियो आहियां। पोइ अल्लाह ताला फरमाए पियो, साहबा छा मां अल्लाह खां राज़ी आहिनि न? साहबा रोअण लॻा इंतहाई। असां पंहिंजे रब सां जेको कीअं न राज़ी थींदासीं, असां हर हाल में पंहिंजे रब सां राज़ी आहियूं। अल्लाह जो कसम साहबा वटि सर्टिफिकेट मौजूदु हुयो 1400 साल खां बाद में। न तव्हां वटि सर्टिफिकेट आहे न मां वटि आहे। जेकॾहिं का लिखत वरिती वञे, मुस्लमान कहिड़े? असां सिर्फ़ु कलमे जे एतबार सां आहियूं। ऐं 1400 साल खां बाद में कोई बेवकूफ़, कोई जाहिल, कोई अजहल चवे त माज़अल्लाह इन साहिबिन खे असां मुस्लमान नथा सम्झूं, हदीस जे मुआफ़िक़ इहो पाण बंदो इस्लाम खां ख़ारिज थो थी वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, अल्लाह जे नबी फरमायो कंहिं बि बंदे कंहिं मुस्लमान खे चयो त तूं मुस्लमान न आहीं, माज़अल्लाह बल्कि तूं काफ़िर आहे, अल्लाह जी नबी फरमायो हक़ीक़त में जेकॾहिं उहो मुस्लमान आहे न, हक़ीक़त में जेकॾहिं उहो मुस्लमान आहे न, त हे बंदो जेको चवण वारो आहे न, इहो काफ़िर थी थो वञे, इहो काफ़िर थी थो वञे। त हे छा? हे अल्लाह जे नबी जी जेको हदीस मां तव्हांजा ॾुरकी आहे। बहरहाल दुनिया जे अंदरि तमामु वॾा जेको माण्हू आहिनि जेके अल्लाह जी ज़ात खे बि नथा मञनि, नबियुनि खे नथा मञनि, ऐं जेकॾहिं कंहिं साहब जे मथां एतिराज़ कयो, का वॾी ॻाल्हि न आहे। उहा पंहिंजे क़बर खे जेको आहे जनम पाण बणाइनि था। बहरहाल साहबा जे बारे में अल्लाह ताला जेको फ़ैसिलो ॾेई चुको न, साहबा वञी करे साईं पंहिंजे मक़ाम ते पहुता, साहबा जन्नत आला मक़ाम ते पहुता। 1400 साल खां बाद में कोई बि जेकॾहिं जख हणण जी कोशिशि करे थो न, त भले जख हणो, इन जख हणण जी तव्हांखे क़बर में जेको आहे चङी तरह ख़बर पवंदी। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे दीन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तमामु अहिड़नि जाइल माण्हुनि खे, बेवकूफ़ माण्हुनि खे जेके साहबा जे मथां टारगेट बणाइनि पिया, एतिराज़ कनि पिया, अल्लाह ताला या त इन्हनि खे हिदायत नसीब अता फरमाए, या अल्लाह ताला हिन खे दुनिया जे अंदरि ज़लील ख़्वार करे। साईं ईद नमाज़ खां पहिरियां क़ुर्बानी करणु कीअं आई? ईद नमाज़ खां पहिरियां क़ुर्बानी करणु दुरुस्त न आहे, नाजाइज़ आहे। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? ईद नमाज़ खां पहिरियां क़ुर्बानी न थींदी। कंहिं साहब बि पुछा कयो, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयो, या रसूल अल्लाह ईद नमाज़ खां पहिरियां मां क़ुर्बानी कई आहे, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई इहा कंहिं क़िस्म जी दुरुस्त न आहे, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असां नमाज़ पढ़ी करे बाद में वञी करे क़ुर्बानी कंदासीं। तमामु साहबा खां मालूम आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद नमाज़ पढ़ाई, ईद नमाज़ पढ़ण खां बाद में वञी करे क़ुर्बानी कई। त ईद नमाज़ खां बाद में कोई बि जेको बंदा आहिनि साईं क़ुर्बानी करणी तकड़ जेको आहे कोशिशि न कनि। हा बाक़ी उलमा उन्हनि जे बारे में लिखियो आहे, उन माण्हुनि जे बारे में लिखियो आहे जेको ॻोठु आहे, को झंगल आहे, जिते ईद नमाज़ जो तसवर ई न थींदो आहे, ईद नमाज़ जो को तसवर ई न आहे। यार असांजे ॻोठ में असां आहियूं 10-15 घर, पर हिते ईद नमाज़ जो तसवर बि न आहे, जुमे जो बि तसवर न आहे। त उलमा लिखियो आहे त इहे माण्हू फजर नमाज़ खां बाद में जेकॾहिं सवेर जेको क़ुर्बानी करणु चाहिनि था न, त इहे क़ुर्बानी करे सघंदा। उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो शर्त आहे, जेकॾहिं ॻोठ में ईद थिए थी न, त पोइ बि उन्हनि जे लाइ नामुनासिब आहे, नाजाइज़ आहे। पर जेकॾहिं ॻोठ में ईद नमाज़ थिए बि नथी, अलाए केतिरा किलोमीटर हेठि वञिणो पवंदो आहे सफ़ा। इहो ख़ासि उन्हनि जे लाइ हुकुम आहे जेके नाड़ी में रहनि था, या बलोचिस्तान जे कंहिं अहिड़नि इलाइक़नि जे अंदरि रहनि था जिते नामुमकिन हूंदो आहे ईद नमाज़ थियणु, त उन्हनि माण्हुनि जे लाइ गुंजाइश का जेकी आहे, उलमा चओ त गुंजाइश आहे शरीअत जे अंदरि। बाक़ी जेके बि असां शहर में हिते मौजूदु आहियूं न, हे शहदादकोट या को बि नॉर्मल शहर आहे या अहिड़ो ॻोठ आहे जंहिंजे अंदरि ईद थींदी आहे, त उते कंहिं क़िस्म जी जेकी आहे मुनासिब न आहे, गुंजाइश आहे ई न त इहे माण्हू वञी करे पहिरियों जेको आहे ईद नमाज़ खां ज़िबई कनि, ज़िबई न थींदी आहे साईं। साईं अॼुकल्ह जे ज़माने जे एतबार सां टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करणु कीअं आई? बाज़ सूफ़ी माण्हू चवनि था त इन्हनि शयुनि खे इस्तेमालु न कयो वञे। साईं ज़माने जे एतबार सां टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करणु बिल्कुलु दुरुस्त अमल आहे। ॻाल्हि सम्झाई न साईं? टेक्नोलॉजी जेको जदीद सिस्टम निकिरनि था न, त उनखे इस्तेमालु करणु बिल्कुलु जेको आहे जाइज़ अमल आहे ऐं बहितर अमल आहे, आला अमल बि आहे। ॾिसो को ज़मानो हुयो एतिरी जेको आहे पोइ ते यानी सिस्टम हुयो त पखनि जो सिस्टम बिल्कुलु बि न हुयो। तव्हांखे यादि आहे न ॻोठनि जे अंदरि छा कंदा, झलियूं ॿधंदा हुया, रस्ते में झली ॿधी करे कमरे में, उन में 3-4
साईं रिलियूं विझी करे पोइ हुनखे सटियो वेंदो। मां पाण इहो मंदरु ॾिठो आहे। त हाणे ॾिसो, हाणे जेकॾहिं असां मस्जिद में अहिड़ो सिस्टम कयूं, मज़ो ईंदो साईं? यार ज़मानो जेको फास्ट थिए थो न, त हुन सां गॾु तव्हां हलो। गुंजाइश हिकिड़ी इस्लाम में रखियल आहे न, त असां हिनखे इस्लाम सम्झी करे पको न हणायो आहे। इस्लाम सम्झी करे पका सां न लॻराया आहिनि। पर यार ज़मानो एतिरो स्पीड में अॻिते वञे पियो न, त इन एतबार सां असां चयोसीं हाणे ज़रूरत आहे वक़्त जी। न त पोएं ज़माने में वञो त छा आहे, टेक्नोलॉजी न हुई न कंहिं क़िस्म जी, त राति जो रोशनी जे लाइ मेणबतियूं ॿारींदासीं। त हाणे जेकॾहिं असां राति जो मस्जिद में मेणबतियूं लॻायूं, मज़ो थींदो? त ॾिसो ज़मानो जेको फास्ट अचे पियो, इन एतबार सां इहो सिस्टम लॻाइणो पवंदो बि आहे। कोई हिकिड़ो तव्हांखे ॿुधाईंदो, को ज़मानो हुयो माण्हू एतिरो जेको आहे टेक्नोलॉजी बिल्कुलु असां वटि ख़तमु हुई, कंहिं क़िस्म जी हुई न। माण्हू ख़त लिखंदा हुया, इहो ख़त महीनो खनि हिते पियो हुजे। हाणे मसइलो कंहिं बि बंदे लिखियो न, ख़त मां लिखां थो यार पंहिंजे पीउ ॾे, अबा सभई घर में टाइट लॻा पिया आहिनि, अबा तूं कीअं आहे, तूं पंहिंजो हाल वाले। हाणे इहो ख़त पियो हूंदो महीनो पाण वटि, महीनो खनि टपाल में, महीने खां बाद में पहुचे हुते। हाणे जंहिंजे बारे में ख़ैरो आफ़ीज़ लिखियईं, इन मां को प्याला बि करे वेंदो हुयो। साईं थींदो हो न, यानी ख़त अहिड़ी शइ आहे न जेको फौरी तौर तव्हांखे न पहुचाए हुते। बाक़ी यादि आहे हिकिड़ो ज़मानो अहिड़ो बि हुयो, 2002 हुयो या 2003 हुई। असांजा रिश्तेदार दुबई खां छा कंदा हुआ, त उहे कैसेट हिकिड़ी रिकॉर्ड करे मोकिलींदा हुया। कैसेट, पोइ हुन में इहो हाल वाल मां पाण ॿुधो आहे, त हुन में अबा तव्हां कीअं आहियो, टाइट लॻा पिया हो, घर में सभु अम्मा भेण सभु टाइट लॻा पिया आहिनि। त हे को ज़मानो हुयो। इन खां बाद में उहो कैसेट जीअं ईंदी वरी हितां कैसेट रिकॉर्ड कई वेंदी, त इहा कैसेट रिकॉर्ड करे पोइ हुन में छा बि ॿुधायो वेंदो हुयो। हाणे हिन कैसेट खे पहुचण में महीनो लॻी वेंदो हुयो। त हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो, त हाणे हिन ज़माने में 2024 में व्हाट्सअप जो सिस्टम केतिरो तेज़ आहे। जेकॾहिं कोई बंदा चवंदा साईं टेक्नोलॉजी खे इस्तेमालु ई न कयो, त हुन कैसेट खे जेकॾहिं विराए असां खोलियूं त ज़मानो केतिरो मुश्किल थी पवंदो। त हे असां काफ़ी जेको सूफ़ी माण्हू जेके चवंदा न साईं टेक्नोलॉजी खे इस्तेमालु कयो ई न, हे छा आहे, हे हिकिड़ो जेको न कुफर जी जेको साज़िश आहे। साईं जेके बि शयूं असां इस्तेमालु कयूं था न, हिनखे असां इस्लाम सम्झी करे इस्तेमालु न कंदा आहियूं, बल्कि वक़्त जी ज़रूरत आहे। हे ॾिसो जनरेटरनि जो सिस्टम, मां बि इहो हर हिकु मस्जिद में बि लॻायो वञे जनरेटर सिस्टम। तमामु जेको फ्यूचर अचनि था, नवां नवां फ्यूचर जंहिंजी गुंजाइश आहे न, त इनखे इस्तेमालु कयो। हे तव्हांजे लाइ दुनिया जे एतबार सां सहूलियत आहे हिकिड़े क़िस्म जी, तमामु वॾी सहूलियत आहे। त टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करणु बिल्कुलु दुरुस्त आहे। तमामु वॾे उलमा जी इन ॻाल्हि ते फ़तवो आहे। साईं तकबीरात तशरीक जो आगाज़ कॾहिं थींदो? साईं तकबीरात तशरीक उनखे चयो वेंदो आहे जो नाई जी फजर नमाज़ खां बाद में अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, इन जो आगाज़ कॾहिं थींदो आहे? फजर जी 9 ज़ुल्हज जी फजर नमाज़ खां वठी करे 13 तारीख़ जी असर नमाज़ ताईं इहे तकबीरात लॻाई वेंदियूं आहिनि। हिकिड़ो मरतबो तमामु औरतुनि ते, तमामु मर्दनि ते जेके बालिग़ आहिनि, नमाज़ खां बाद में हिकिड़ो मरतबो लाज़मी, इंतिहाई लाज़मी आहे जेको पढ़ियो वञे। बाक़ी 3 मरतबा लाज़मी सम्झण ऐं ग़लति अमल आहे। 3 मरतबा सम्झो वेंदो पहिरियों, यार 3 मरतबा जेसिताईं न पढ़ंदासीं तेसिताईं गुनाहगार थींदा। न, हिकिड़ो मरतबो जेको आहे न, उहो इंतिहाई लाज़मी आहे, जो हर फ़र्ज़ नमाज जे पोयां नमाज जेकी पढ़ींदो न जमायत सां, त इमाम खां जेकॾहिं विसरियो न, पोइ हिते जमायती बि वॾी आवाज़ में चवनि अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इनखे तकबीरात तशरीक चयो वेंदो आहे। इहो 9 ज़ुल्हज यादि रहे साईं, अमूमन विसरी बि वेंदो आहे। 9 ज़ुल्हज जी फजर नमाज़ खां बाद में 13 ज़ुल्हज जी असर नमाज़ ताईं इहे तकबीरात हलंदियूं रहंदियूं। औरतूं जेको आहे घर में बि पढ़नि, नमाज़ पढ़ंदियूं न घर में, त औरतूं सलाम खां बाद में इहे पढ़नि, औरतूं बि, ऐं अहिड़ी तरह मर्द हज़रात बि पढ़नि, जमायत सां वॾे आवाज़ सां पढ़नि, ताकी ॿियनि खे बि जेको ख़बर पवे। साईं ईद नमाज़ जो तरीक़ो कीअं आहे, उन में तकबीरात ज़ाइद घणियूं आहिनि? साईं आसान तरीक़ो आहे, पहिरियों ॿुधाए बि चुको आहियां, वरी बि रिपीट करायूं पिया। ईद नमाज़ जे अंदरि 6 तकबीरात ज़ाइद आहिनि। ईद नमाज़ जे अंदरि 2 रकातूं थियनि थियूं, उन जे अंदरि 6 तकबीरात ज़ाइद आहिनि। तरीक़ो बिल्कुलु आसान आहे। नियत कयमि नमाज़ 2 रकातूं ईद उल अज़हा साण 6 तकबीरुनि जे सना वास्ते अलाह ताला जे पुठियां जेको आॾो जेको इमाम बीठो आहे पुठियां हिन जे अल्लाहु अकबर हथ ॿधाए वेंदा। इन खां बाद में हाणे इमाम छा कंदो? इमाम पढ़ंदो। इमाम पहिरियों, सभ खां पहिरियों सूरत फातिह खां पहिरियां 3 तकबीरात लॻाईंदो।
अल्लाहु अकबर, हथ हेठि कया वेंदा, अल्लाहु अकबर, हथ हेठि कया वेंदा, अल्लाहु अकबर, हथ ॿधाया वेंदा। हे टे तकबीर लॻी वयूं। यादि रहे त हुन तकबीर खां अलावा अथव, जेको तकबीर तहरीम आहे न उन खां अलावा अथव टे तकबीर, उन खां अलावा इन तकबीर खे तकबीर ज़ाहिद चयो वेंदो आहे। हे टे लॻी वयूं। हाणे सूरत फातिह पढ़ोसि। हाणे सूरत फातिह खां बाद में सूरत खां पेशमा मिलाईंदो। इन खां बाद में इमाम रुकू कंदो, सजदनि में वेंदो, इमाम जीअं जो वरी मथे थींदो त हाणे पहिरीं रकात जे मुखालिफ़ कमु कंदो। मुखालिफ़ कीअं कंदो त पहिरीं रकात में पहिरियों टे तकबीर सूरत फातिह खां पहिरियों लॻाई न, हाणे छा कंदो, पहिरियों सूरत फातिह बि पढ़ंदो, ॿी सूरत मिलाईंदो, उन जे पोयां टे तकबीरत लॻाईंदो, पोइ चवंदो अल्लाहु अकबर सूरत फातिह खां, ऐं सूरत खां बाद में अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, चौथी तकबीर लॻाईंदो, अल्लाहु अकबर, रुकू में वेंदो, ॿ सजदा थींदा, सलाम फेराए वेंदो, ईद नमाज़ कंप्लीट थी वई। इंतिहाई आसान आहे, इंतिहाई आसान आहे। अॼु असां मुस्लमान अलाए काॾे था जेको भॼी वञूं। दुनिया जूं हर हिकु शयूं ए टू ज़ेड ज़बरदस्त यादि, पुराणा पुराणा सीन जेको यादि, मां न खणंदुमि मेंबर आहे, तमामु वॾियूं स्टोरियूं यादि। ईद नमाज़, साईं ईद नमाज़ नथी अचे, चङा भला पोइ ॾिसंदा न साईं ईद नमाज़ में, हाणे साईं बीठा हेॾे हेॾे ॾिसंदा साईं, हाणे कीअं कयो वञे साईं, हाणे पेशवा भारी रक़म लॻाए छॾी आहे, छा आहे हे, कीअं त ईद नमाज़ ॻिची में पइजी वई आहे। ॻाल्हि यादि रहे त ईद नमाज़, ऐं ॿी मां नसीहत करणु चाहियां थो, नसीहत करणु चाहियां थो, ईद नमाज़ में सवेर अचो साईं, सवेर अचो, नथा अचो सवेर, सफ़ा नथा अचो सवेर। अरब इमारात जे अंदरि एतिरो बहितरीन माहौल आहे, एतिरो बहितरीन सिस्टम आहे त फजर नमाज़ खां बाद में जीअं सूरज उभरंदो न, नमाज़ कंप्लीट, हलो साईं। हाणे हिते वरी माण्हू ॾिसंदा यार पेशमान छाजे खां देरि थो करे, अलाए पेशमान खे पंहिंजे चंदे जी फिकिर आहे साईं, ना आहे चंदे जी फिकिर, ना आहे चंदे जी, हे तव्हां लेट था कयो न, इहा फिकिर आहे बसि। मां कंहिं जमायती चयो साईं माण्हू सभु इन ई टाइम ते ईंदव, मां चयुमि हिन ईद ते मां बि करे ॾेखारींदुमि, सफ़ा सवेर नमाज़ पढ़ाए करे जान छॾाईंदासीं। काथे असां रहूं पिया, हाणे ॾिसो कुर्बानी आहे, जेके साथी चवनि था उहे बि हक़ीक़त ते चवनि था न, एतिरी सारी गर्मी शिदत सां थी वञे त यार उहो भॼी वेंदा आहिनि नमाज़ कंदा। इमाम खे बि कंहिं क़िस्म जो शौक़ु न हूंदो आहे त इमाम जेको आहे 8 बजे नमाज़ पढ़ाई, पर हाणे छा कयूं, मुस्तक़ी माला वारा सभु जो 8 बजे ईंदा त पोइ असां छा कयूं। ईद नमाज़ में बीठा ई कुल 4 माण्हू हुजनि, हा साईं, त मज़ो इमाम खे बि न ईंदो न यार, 4 माण्हू कीअं कीअं हिननि खे माइदू पढ़ायां, त इमाम बि चवंदो कम से कम वॾो मजमो हुजे। ऐं ईद नमाज़ हे इस्लाम में शार आहे, शार, यानी एतिरी वॾी तादाद में अचो हिकिड़ी जॻह ते थियो ताकी वञी कुफार खे ख़बर पए त यार वॾो मुस्लमान जो मजमो गॾु थियो आहे, त असां ईंदा सॼी राति, मां अॻ में ॻाल्हि कयमि, सॼी राति नौजवान फिरी फिरी, कमु कुझु बि न, शॉपिंग कुझु बि न, हे गाॾी हथ में साईं सॼो मसलो माला रोलंदा वधंदा, माज़रत सां साईं, माज़रत सां, को कमु का शइ बि न, पेट बि भरियल हूंदो, मानी बि खाधल आहे, बसि हलूं, बसि चकर लॻाए अचूं, इहो फिरी 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 स्कूटर जो जेको आहे मोटरसाइकिल जो तेल ख़तमु करे भॼंदा ईंदा, पोइ साईं हाणे साईं वारो कयो साईं, घर में तकड़ में विझी वठां साईं, अबो विझी, हाणे हे सभु जेको आहे ग़लतियूं असांजियूं, अलाए छो असांजी क़ौम एॾी वॾी सुस्त आहे, इंतिहाई असांजी क़ौम जेके न, ख़ासि करे सिंधी, सिंध में अंदरूनी सिंध वारा, कंबर वारा, शहदाद कोट वारा, लाड़काणे वारा, सकर वारा बि उनजे अंदरि बि काफ़ी हाणे शौर अची वियो आहे, छाजे करे उते काफ़ी हाणे मुहाजिर रहनि था। ॾिसो मुहाजिरनि जी तारीफ़ मां इन लाइ थो कयां त ॾिसो हो पंहिंजे कम में यार टफ लॻा पिया आहिनि, हो पंहिंजे रूल खां जेको आहे हेॾे होॾे न फिरंदा, सिंधी बि काफ़ी पंहिंजे रूल ते आहिनि, पर हो जेको न जंहिं शइ खे वठंदा न छॾींदा ई न, नमाज़ सवेर सवेर वञी करे बीह रहंदा। पंजाब वारा बि ईअं आहिनि, इनशाला कहिड़ा कहिड़ा साथी सफ़ा सवेर ईंदा, हथ मथे कयो मां ॾिसां अॼु, हे अधु बि साथ नथ न कया आहिनि, लॻे थो वरी बि उहा ई नियत आहे। साईं सवेर अचो, सवेर अचो, 10 दफ़ा वरी मां तव्हांखे चवां थो सवेर अचो, इनशाला जेतिरो सवेर, हाणे ऐलान मां छा कयां, ऐलान कंदुमि त वरी पोइ साथी उन टाइम ते बि न ईंदा, इंतिहाई सवेर अचो, नमाज़ यकीन करे जेतिरो सवेर ईंदव न, मां चवां थो 6 बजे जो 6 बजे नमाज़ पढ़ाए करे कंप्लीट करायां तव्हांखे। जेको न अचो की मां चवां थो नंढो भाउ आहे न को, उनजे घरां रस्ते में गीले करे अचो त भले पूरो मसू मला ॾिसीस, एॾी वॾी ईद जी नमाज़ का नॉर्मल नमाज़ न आहे, वॾी जेको आहे वैल्यू रखे पई। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे अमल करणी तौफ़ीक़ अता फरमाए। साईं कुर्बानी में घोड़े खे ज़िबह करणु कीअं आहे? न साईं, कुर्बानी में घोड़े जो जेको आहे ज़िबह न कयो वेंदो। कुर्बानी में घोड़ो हदीस खां साबित न आहे त साहिबनि कुर्बानी जे अंदरि घोड़े खे ज़िबह कयो हुजे, तमामु वॾी तहक़ीक़त करे साहिबनि खां साबित न आहे, बाक़ी हूअं ज़िबह कयो वियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में घोड़ो ज़िबह कयो वियो, यानी तमामु सवा खाधो बि आहे,
पर घोड़े की कुर्बानी में जेको ज़िब न कयो वियो। असांजे शहर कोट में हिकिड़े साल कयूं, कंहिं साधन घोड़ो जेको ज़िब कयो, अची करे साईं घोड़े जे अंदरि घोड़े जे गोश्त जी क्वालिटी हिकिड़ी मुख़्तलिफ़ हूंदी आहे। उहा क्वालिटी अहिड़ी हूंदी आहे त माना बनिस्बत गऊं जे, मेंह जे, छेले जे, उन गोश्त में हवाई जेको हवस मथे थींदी आहे। त अची करे माण्हू खे साईं प्लेट भरे ॾियणो जेको हुन साधन शुरू कई। पोइ हुननि खे गॾ में इहो ॿुधाइनि पिया यार घोड़े जो गोश्त, अची करे माण्हू ॿाहिरि रोड ते गोश्त उछलणु शुरू कयो। त जेकी शइ ॾिसो माशरे में राइज न आहे न, त असांजा तमामु घणा जेको न यानी दीनदार माण्हू ज़ोर ॾींदा वञनि थी घोड़े जी ज़िब कई वञे, घोड़े जी ज़िब कई वञे। पोइ ख़बर हुनखे पई त घोड़ो कोई खाई नथो शहदाकोट जे अंदरि। उन साल खां वठी करे हिन साल ताईं कंहिं बि हिते घोड़ो ज़िब कयो ई न आहे। जेके शयूं ॾिसो अलाह ताला ॿुधायो न, उठ खे ज़िब कयो, ॾऊं खे ज़िब कयो, मेंह खे ज़िब कयो, छेले खे ज़िब कयो, दुंबे खे, यार एतिरियूं शयूं आहिनि इन खे ज़िब कयो न। हिकिड़ी शइ मुआशरे जे अंदरि राइज आहे न त उनखे छो था कयो। त हिकिड़े साल कयो, इन करे मां तव्हांखे ॿुधायां थो। साईं असांजे मुआशरे असांजे इलाइक़े में पीर जी क़बर आहे। माण्हुनि जो अक़ीदो आहे त इन पीर जी क़बर जे मथां जॾहिं बि छित लॻायूं था त पीर उन छित खे उड़ाए छॾे थो। इन जी हक़ीक़त छा आहे? साईं बिल्कुलु इहो ग़लति ज़हन आहे, ग़लति अक़ीदो आहे। पीर में केॾे ताक़त आई यार, पीर जेको छित खे उड़ाए थो। मां ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि नोट कयां, दुनिया जे अंदरि कोई बि जेको आहे न आला मनसब वारो, ॾिसो बुज़ुर्गी मां एतिराज़ नथो कयां, कहिड़ो बि आला मनसब वारो हुजे, कहिड़ो बि वॾो कामिल जेको आहे पीर हुजे, हिन दुनिया खां वेंदो न, उहो पंहिंजी ताक़त इहा नाहे रखे सघंदो त उहो पाण खे गुसुल ॾे। साईं आहे न, तव्हां ॿुधायो थोरो आवाज़ सां ॿुधायो न। या दुनिया जे अंदरि वॾा पीर विया आहिनि न, वॾा वॾा बुज़ुर्ग, उन्हनि जी बुज़ुर्गी वाक़ई मशहूरु इलाइक़नि जे अंदरि, उन्हनि जो फैज़ पूरे इलाइक़नि जे अंदरि यानी मुल्कनि जे अंदरि बि मशहूरु। पर उहे पीर जॾहिं दुनिया खां विया आहिनि न, कंहिं क़िस्म जी उन्हनि खे ताक़त नथी पाण खे गुसुल ॾियनि। यार हे ॻाल्हि त हक़ीक़त आहे न। ऐं कफ़न जी ताक़त बि बिल्कुलु नथी त कफ़न पाण खे पाराए सघनि, ऐं पाण खे एतिरी बि ताक़त नथी त पाण खे क़बर जे अंदरि लाहे सघनि। इहे टई कम उन्हनि जा मुरीद कंदा आहिनि। हाणे हिकिड़ो ज़ुल्म आहे त पीर जेको आहे छित खे उड़ाए थो वञे। मां चवां थो कंहिं बि इलाइक़े जे अंदरि इहो छित जेकी उड़े थी न, इन जो ठीको मुजीब रहमान जे हवाले कयो। इन जो ठीको मूंखे ॾियो, इन छित जो ठीको मां खणी करे ऐं छित लॻाराईंदुमि। दावा सां ॻाल्हि कयां त छित काॾे बि न वेंदी। ऐं असां वियासीं हिकिड़े इलाइक़े, उते बि छित पीर जे मथां हुई न। चई साईं जॾहिं बि छित लॻायूं था न, इहा छित राति जो लॻायूं था, सुबुह सां इहा आहे ई न। मां चयुमि हे हिकिड़े क़िस्म जो बकवास आहे। हे छा यार, पीर क़बर में अंदरि वियो न, बुज़ुर्गी जो कोई बि इनकार नथो करे, पर यार इनखे खणी कीअं थो वञे ॿाहिरि, इन कीअं थो उड़ाए वञे छित खे, कीअं एॾो सारो भारी हुनजे अंदरि वज़न आहे। अगरि कोई बि साथी आहे सिंध जे अंदरि, कोई बि अहिड़ो पीर आहिनि जंहिंजी छित नथी बीहे न, इन छित जो ठीको मुजीब रहमान खणण जे लाइ तयारु आहे। पहिरियों जो ॾिसंदा साइज़ ॾिसंदा केतिरी साइज़ आहे, 12x12 आहे त पोइ उनजे हिसाब सां असां रेट वठंदासीं। जेकॾहिं 14x14 आहे त पोइ उनजे एतबार सां रेट वठंदासीं, ऐं गारंटी ॾींदासीं 20 साल ताईं छित काॾे बि न वेंदी, लिखत थींदी मुजीब रहमान जी इनशाअल्लाह। ॾाढो यार माण्हुनि खे शिरक में माण्हुनि तबाह करे छॾियो आहे सफ़ा। साईं कंहिं मौलवी खां ॿुधो आहे त क़ुर्बानी में गॾ खे ज़िब कयो वेंदो, छा उहो जाइज़ आहे? इन जी हक़ीक़त बयानु कयो। सोशल मीडिया ते इहा क्लिप आम थी हले। साईं जेको मौलवी साहिबु चवे थो न गॾ खे ज़िब कयो वेंदो, इहो मौलवी साहिबु छा करे त ईद जे ॾींहुं भले पाण ज़िब करे खाए। ये ॻाल्हि हक़ीक़त में इहा मशहूरु, ये प्लेटफार्म ते सोशल मीडिया ते हले थो। गधा जो है ना, उसको कुरान और हदीस की रूह से हम साबित करके दिखाएंगे, गधा खाना हिला ले, कुर्बानी के अंदर आज से हम गधे को ज़िब करेंगे। त ना आहे साईं, गॾ जी हुरमत जेकी आई न, उहो ख़ैबर जे मौक़े ते आई। यानी मालूम थियो इन खां पहिरियां को खाधो वेंदो त ॿी ॻाल्हि आहे। ख़ैबर जो मौक़ो जंहिं टाइम थियो न, तमामु वॾनि साहिबनि चयो त असां जॾहिं ख़ैबर खे फतह करे चुकासीं, ऐं अहिड़ी तरह पोइ जेके गॾ असां वटि हुया उनखे असां ज़िब बि कयोसीं। उनजो गोश्त जेको आहे न असां हांडियुनि जे अंदरि पचायोसीं, ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौक़ो ॾिनो, ए साहबा इन्हनि देगड़नि खे जेको ऊंधो करे छॾियो, इन देगड़नि खे ऊंधो करे छॾियो। यानी पहिरियों खणी हुरमत न हुई त खाधो वियो त उनजे अंदरि कोई टेंशन न आहे। ॾिसो जीअं पहिरियों शराबी त हिलल हो न, ॻाल्हि यादि रही न साईं, पहिरियों शराब जी बि हुरमत न हुई न। शराब पहिरियों इब्तिदा इस्लाम में यानी पीतो वियो, इन खां बाद में हुरमत आई त कोई बि शराब खे हथ न लॻाई। अहिड़ी तरह ख़ैबर जे मौक़े ते हुरमत आई त गॾ जेको आहे उहो बिल्कुलु हराम आहे। कंहिं क़िस्म जो जेको खाधो ईंदो, साहिबनि चयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखां देगड़ियूं जेको ऊंधियूं करायूं, त हे तमामु वॾो हले थो साईं। गॾ को जेको आहे गॾ खे ज़िब करणु थुरुस आहे, नाजाइज़ ऐं हराम अमल आहे साईं। गॾ खे न कयो वेंदो, अहिड़ी तरह घोड़े खे बि न कयो वेंदो।
छो त इहे शयूं जेको किरात वारो गॾ जी हुरमत जेको तमामु जेको न आइमा वटि जेको आहे। बाक़ी घोड़े जे अंदरि बाज़ जेको इमाम वटि इख़्तिलाफ़ आहे ऐं पोइ बि जेको तमामु उहो इख़्तिलाफ़ इन ते आहे जेकॾहिं कंहिं बंदे जी तबियत माइल नथी थिए न त उनखे बिल्कुलु न खाधो वेंदो, बिल्कुलु बि उनखे न खाधो वेंदो। साईं जुमे जे ॾींहुं जेको इमाम बयानु रिकॉर्ड करे थो उन रिकॉर्ड करण ते तमामु माण्हू एतिराज़ कंदा आहिनि, छा उहो रिकॉर्ड करणु खपे या न खपे। मां बि सिंध जे कंहिं इलाइक़े सां तालुक़ु रखां थो ऐं मां बि बयानु रिकॉर्ड करण जी कोशिशि कयमि, पर तमामु जमायतुनि एतिराज़ कयो। साईं एतिराज़ थींदो रहंदो। ॾिसो असां जेको आहे न असां सिंधी मां सम्झां थो असांजो हे जेको माशरो आहे न असां को ज़माने खां 300 साल पोइ था गुज़रियूं, 300 साल को असां पोइ हलूं था या अहिड़ी तरह 400 साल असां जेको पोइ हलूं था। हाणे हे जे ॾिसो न बयानु जेकॾहिं को रिकॉर्ड थींदो माते इंतिहाई 2 साल पहिरियां एतिराज़ हलियो, हे साईं छा थो थिए। ॾिसो को ज़माने खे ॾिसी करे बि तो हलबो आहे न यार। पहिरियों को ज़मानो हुयो त तमामु वॾा उलमा छा ते महिनत कनि पिया, उहो महिनत कनि पिया किताबनि खे लिखण थी, ताकी इहो इल्मु जेको आहे तमामु उलमा ऐं तमामु जेको आहे इंसाननि ते पहुचे त अची जेको आहे इमामनि ऐं अहिड़ी तरह उलमा जेको किताब लिखणु शुरू कया, तमामु किताबनि जूं जेको लाइब्रेरियूं फुल थी वियूं। पोइ हुन ॾिठो त हाणे ज़माने जे एतबार सां जीअं जो ज़मानो अॻिते आयो न पोइ हुन ॾिठो त हाणे किताबनि सां न हाणे वाय सां हिन उमत खे सम्झायो वेंदो। पोइ अची करे उलमा जेको आहे बयानु करणु शुरू कया, छा कया उलमा बयानु करणु शुरू कया, अची साईं लाउडनि ते बयानु, हर इलाइक़े जे अंदरि बयानु, उहो बयान जो बि सिलसिलो कंहिं ज़माने में हलियो। त हाणे जेको ज़मानो जेको टॉप ते हले पियो न उहो इंटरनेट जे ज़माने सां सोशल मीडिया ते सभा टॉप ते हले पियो। त हे माण्हू यार एतिरा यार मौलवी साहब जेको बयानु रिकॉर्ड करे थो यार तव्हांखे इन टाइम जेको न इहा ॻाल्हि तव्हांजे ज़हन में अंदरि अचे यार मौलवी साहब छा थो करे भला। हे क़ुर ॿुधाए थो, हदीस ॿुधाए थो, हिते मजमो घणो आहे साईं हिते, हे असांजो मजमो हिते मां काउंट कयां 300 जो मजमो आहे हिते या 400 जो, छो त हाणे उन में घटि थी वियो आहे, पर सियारे में 500 ताईं बि मजमो थींदो आहे। हाणे ॾिसो मां का बि हदीस ॿुधायां थो न इहा तव्हां वटि मैसेज पहुचे थी घणनि ताईं 300 400 ताईं, पर जेकी ॻाल्हि रिकॉर्ड थिए थी ॾिसो हदीस हिकिड़ी रिकॉर्ड थी वई सही, इहा जॾहिं रिकॉर्ड थिए थी पोइ इहा 10 लख माण्हुनि ताईं ॻाल्हि पहुचे थी ऐं इहा कॾहिं बि मिटण वारी शइ आहे ई न। त हाणे तव्हां ॿुधायो फ़ाइदो थियो नुक़सानु थियो। त ॾिसो को ज़मानो बि त हूंदो आहे न, हिन ज़माने में ज़्यादा जेको आहे न बातिल जी कोशिशि जेकी आहे न उहो मीडिया जे थ्रू सां पब्लिक खे गुमराह करण जी आहे। त उलमा चओ त अचो मीडिया ते, हाणे कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। हाणे ईअं सम्झो बहितरीन जेको मीडिया ते अचणु अहिड़ी तरह उलमा जेको ॿुधाइनि न मसाल ॿुधाइनि था, हदीसूं ॿुधाइनि था ऐं अहिड़ी तरह बातिल माण्हुनि जे ॾाढो टकर में जेके बीठा आहिनि मीडिया जे ज़रिए सां न हे इंतिहाई बहितरीन कमु आहे। त कोई बि जेको जमायती त हर जॻह ते हर हिकु इमाम जे मथां एतिराज़ कनि था, त जमायतनि खे जेको एतिराज़ न करणु खपे। असां ॾिसो शहदादकोट में हिकिड़ो नंढो शहर आहे, जॾहिं ॿाहिरि निकितव न जॾहिं को कराची निकितव उते वॾा इदारा ॾिठव या अहिड़ी तरह ॿाहिरि दुबई में निकितव, ॿाहिरि फ्रांस में निकितव या ॿिए कतर में निकितव, सऊदी अरब में निकितव, त उहे शयूं तव्हां उते ॾिसो तव्हां पाण हैरान थी वेंदव। तव्हां चवंदव यार अजय असां पंहिंजे मस्जिद इमाम जे मथां एतिराज़ कयूं पिया। हे अरब त जेको आहे 10 कैमरा मस्जिद में रखे करे जेको पंहिंजा बयान था रिकॉर्ड कनि, उन वटि वॾियूं ज़बरदस्त जेको आहे हिकिड़े क़िस्म जो टीम ठहियल आहिनि। हाणे मां तव्हां सां हिकिड़ी नॉर्मल ॻाल्हि कयां पियो त बैतुल्ला आहे जेको असां उते उमिरो करणु वञूं था न साईं, उमिरो करणु वेंदा आहियूं ऐं हज करणु वेंदा आहियूं, बैतुल्ला में घटि मां तव्हांखे ॿुधायां त कैमरा जेके फिट थियल आहिनि न उहे लखनि खां प्लस में थियल आहिनि। छा थियल आहिनि साईं, तव्हां ॾिठा बि हूंदा यार, काफ़ी माण्हू आहिनि साईं अखियुनि सां कैमरा ॾिठो न, लखनि सां प्लस में जेको कैमरा फिट थियल आहिनि। बाज़ अहिड़ा कैमरा जेको इमाम जे पूरी नमाज़ खे जेको रिकॉर्ड कंदा आहिनि। त ज़मानो हिकिड़ो जॾहिं अची वियो आहे उन ज़माने में इहे शयूं राइज वञनि थियूं, इन करे उलमा उनजी गुंजाइश कढी आहे। पर कंहिं बि जमायती जे लाइ मुनासिब बिल्कुलु आहे न त पंहिंजे इमाम जे मथां टारगेट बणाए, ऐं इहो किसो ख़तम बि न थींदो। इहो किसो जेको आहे न इमाम जे मथां एतिराज़, हे त मुंहिंजी हिन टाइम क्लिप रिकॉर्ड थिए थी, इन खां बाद में 20 साल खां बाद में जेकॾहिं मां क्लिप ॿुधंदो न त बि उन ज़माने जे एतबार सां इमाम जे मथां एतिराज़ हलंदा। त इमाम जे मथां एतिराज़ बिल्कुलु न कयो वञे। त इमाम जेको तव्हांजे आॾो बीठो आहे इहो वॾी हैसियत ऐं वॾो जेको आहे फोकियत रखे पियो। अलाह ताला तमामु साधन खे सम्झ नसीब अता फरमाए।